भावना खत्म करण जरूरी आहे। सॼी शरारत नामुंड हुओ आहे। इएं न थे वॾो पटेल वरी का ॿीजी फरमाइश करे। आतम ऐं पटेल जेका खॾ खोटनि पिया उहे में जल्दी आप किरसे। मिना थोड़ो सबर ऐं सोच सां कम लेणो आहे। अपे आपस में विरसो त दुश्मन ना मौको मिलसे। असी बाबा कमजोर थी जासा। असी कमजोर थी गया त पिछे ई राजरी गरीबारो पिछे की थेसी। अड़े चरिया असां ना मिली करे सारंग साईं रा हथ मजबूत करना है। सारंग साईं रा हथ मजबूत थिया त ए जालम री कारी रात खत्म थिसे। पिछे असां इज्जत री जिंदगी गुजारे सघां था। मांजो मतलब आहे हूं मिना नीरी रो संगे हूं शादी करा। ए बात में सीते करी आहे काका। तांजी जगह ते को बीजो होया तो वे ना गोगो दे पूरो करा। अज खां पछे तांजी जवान ते नीली जो ना ना आहे। सब्सक्राइब कयो असां जो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।